GD अगवाणन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त किंगरी तालुके में पीपल्स पार्टी पुलिस ऐं आरओ सां मिली भगत करे इलेक्शन वारे राति पोलिंगूं तब्दील कयूं ऐं अणपूरियूं लिस्टूं फराहम कयूं। खैरपुर मां SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि GD अगवाण गुलाम शबीर घुमरो अगवाणनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पोलिंग अमले ऐं उम्मीदवारनि खे फराहम कयल लिस्टुनि में फ़र्क़ु हुयो, जंहिं करे हिक पोलिंग ते असांजा 200 खां 300 वोटर वोटनि जो हक़ इस्तेमालु करे न सघिया। हुननि इल्ज़ाम हयो आहे त UC 83 सदर जूं भीटियूं ऐं बोदले बहसर में औरतुनि जी पोलिंग स्टेशन तां एजेंडनि खे कढी कूड़ा ठपा हया विया। अब्दुल रहमान उनड़ पोलिंग स्टेशन ते माण्हुनि खे अंदरि अचण ई न ॾिनो वियो। UC वॾा महेसर नोराजा ऐं ॿियनि पोलिंग स्टेशन ते बि इक़्तदारी धुर पुलिस मार्फत असांजे एजेंटनि खे हरासां करे ठपा हया। हुननि चयो आहे त अहमदपुर टाउन जे चइनी वार्डनि ऐं UC वॾा महेसर तां असां खटियो आहे। रिज़ल्ट तब्दील करण लाइ नतीजा ज़ाहिर नथा कया वञनि। कोटडीजी तालुके में मीरनि ते हमला कया विया ऐं FIRs बि उन्हनि ते दाख़िल कयूं वयूं, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुन चयो आहे त ॼाणायल पोलिंग स्टेशन ते ॿीहर पोलिंग कराई वञे या अंगूठनि खे चेक करायो वञे।